दोस्तों छालन उम्मीद है खुश हूंदो। दोस्तों काफ़ी ॾींहं थी विया वरी दिलि चयो त अयाज़ अमर शेख जो किताब आऊं तुंहिंजो अधु, हुन में अयाज़ नसरी टुकड़ा लिखिया आहिनि। अयाज़ हिन वक़्तु सिंध में वॾो कमाल जो शाइर आहे, वॾो कमाल लिखे थो। उमेदु आहे अयाज़ जा हे नसरी टुकड़ा तव्हां दोस्तनि खे ज़रूरु वणंदा। पाण लिखे थो हे मसवर मूंखे हुन वेशा जो स्केच ठाहे ॾे। मसवर मूंखे हुन वेशा जो स्केच ठाहे ॾे जंहिं बुख अॻियां पंहिंजो बदन विकिणी, जंहिं बुख अॻियां पंहिंजो बदन विकिणी हिन समूरे माशरे जे मर्दनि खे उघाड़ो करे छॾियो आहे। हिन समूरे माशरे जे मर्दनि खे उघाड़ो करे छॾियो आहे। ए मसवर मूंखे पंहिंजे बुर्श जे बूंदुनि मां हिकु अहिड़ी त काइनात ठाहे ॾे जंहिं काइनात में माण्हू ऐं ख़ुदा जे विच में को फ़ासिलो न हुजे। ए मसवर मूंखे उहा तस्वीर हरगज़ न ठाहे ॾिजांइ। मसवर मूंखे उहा तस्वीर हरगज़ न ठाहे ॾिजांइ जंहिंमें सिंध रस्तनि ते ॿार खणी पिनंदी हुजे, जंहिंमें सिंध रस्तनि ते ॿार खणी पिनंदी हुजे, जंहिंमें सिंध खुलियल वारनि सां हथ खणी ख़ुदा ॾांहुं ॿाॾाईंदी हुजे। ए मसवर मूंखे हिकु अहिड़ी अखि ठाहे ॾे। मसवर मूंखे हिकु अहिड़ी अखि ठाहे ॾे जेका आऊं दिलि जे दीवार ते लॻाए छॾियां, जेका आऊं दिलि जे दीवार ते लॻाए छॾियां, जंहिंसां हर माण्हू जी माप करे सघिजे, जंहिंसां हर माण्हू जी माप करे सघिजे, जंहिंसां समूरा आसमान ॾिसी सघिजनि, जंहिंसां समूरा आसमान ॾिसी सघिजनि। ए मसवर मूंखे उन मानी ते ख़ुदा जो नालो लिखी ॾे। ए मसवर मूंखे उन मानी ते ख़ुदा जो नालो लिखी ॾे जे मानी खे ॻोल्हींदे माण्हुनि जे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी ईंदा, जे मानीअ खे ॻोल्हींदे माण्हुनि जे अखियुनि में ॻोढ़ा भरिजी ईंदा। ए मसवर तूं मुंहिंजे महबूब जे अखियुनि जहिड़ा रंग आख़िर किथां हथु कया। ए मसवर तूं मुंहिंजे महबूब जे अखियुनि जहिड़ा रंग अखर किथां हासिलु कया। इहो अयाज़ अमर शेख ऐं पाण नसर, ग़ज़ल, नावल तमामु भलो पियो लिखे। सो दिलि चयो त तव्हां दोस्तनि सां अयाज़ अमर शेयर कजे ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां अयाज़ अमर शेख खे ज़रूरु पढ़ंदा। ऐं हुनजो नसरी टुकड़ा अॼुकल्ह पढ़ां पियो। ऐं तुंहिंजो अधु अयाज़ अमर शेख जो किताबु आहे ऐं अव्हांखे गुज़ारिश इहा आहे त अयाज़ अमर शेख जो इहो किताबु ज़रूरु पढ़िजो। थैंक यू।